मलिर के मकानी होटल ललू होटल से इतने सिंध कल्चरल फोरम अवामी प्रेस क्लब के सहकार से लती सरकार की सालगिरह मल्हाई पी वही अचो तो इतने मामले में पूरी दुनिया लाइ ख़ासि करे उन लाइ शाइर चयो आहे डोर्ज दियो हथ करे डोर्ज दियो हथ करे डोर मटिए धार डोर्ज दियो हथ करे डोर मटिए धार कई लख हज़ार इन ऊंधा ई अंधा कया सालगिरह मल्हाई वई आहे उहा सिर्फ़ सालगिरह जे हद ताईं महदूद न आहे पर ही सिंधी क़ौम आलमी दुनिया ताईं हिकु पैगाम आहे त असांजो सचाई रहबर आहे सिर्फ़ शाइर न आहे पर बहितरीन इंसानी ऐं क़ौमी रहबर आहे असांखे उनजे पैगाम खे ईअं सां हटाइणु खपे ऐं दोस्तनि ताईं पहुचाइणु खपे इहे अहिड़ा प्रोग्राम इंशाअल्लाह असीं आईंदा बि कंदासीं उन लाइ असीं तावन तयार आहियूं जेल पहिरियों भेरो असांखे मौक़ो मिलियो आहे त असां सिंध जे रहबर जी सालगिरह जो जश्न मल्हायो आहे शुरूआत असां सिंध जे हिकु अहिड़े माग मकान खां शुरू कई आहे जेकॾहिं असां हथ जे हिन पासे जे हलंदासीं अटे जो सकाफ़ती मर्कज़ नज़र ईंदा जेकॾहिं हिन पासे जे हलंदासीं असांखे मलीर जा माग मकान नज़र ईंदा हिकु अहम सकाफ़ती मर्कज़ था असां पंहिंजे रहबर लतीफ़ साईं जे हिन प्रोग्राम जी जेका शुरूआत दोस्तनि कई आहे ऐं अवामी प्रेस क्लब वारनि जी शुरूआत थींदी पर हर माण्हू हिनखे फॉलोअप कंदे नज़र ईंदो हर माण्हू हिनखे अमल कंदे नज़र ईंदो लतीफ़ जे फिक्र खे जेसिताईं असांजो माण्हू खणी था हलंदो तेसिताईं हुनखे सम्झी ऐं पंहिंजे घरनि ॿारनि बचनि सां गॾु निकिरी मैदान अमल ते न ईंदो तेसिताईं लिहाज़ा इंतिहाई ज़रूरी आहे असांखे लतीफ़ जे फिक्र खे खणी अॻिते वधणु घुरिजे सालगिरह मल्हाए हिकु बहितरीन दौर जी शुरूआत कई वई आहे आउं सम्झां थो त अहिड़नि प्रोग्रामनि सां ई असीं लतीफ़ साईं खे घर घर पहुचाए सघूं था जिन माण्हुनि खे लतीफ़ साईं ओलिया पीर कुतुब वली करे ॾेखारियो वियो आहे उन्हनि खे असीं लतीफ़ साईं ग़रीबनि माण्हुनि झांगियुनि सांगियुनि ऐं जो शाइर करे ॾेखारींदासीं उन्हनि जे फ़िक्र खां आगाह कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त इन रस्ते असीं उन्हनि माण्हुनि खे लतीफ़ जी वाट ते हलायूं जेकॾहिं इन कम में पाण कामयाब थी वियासीं त पोइ यकीनन असां लतीफ़ खे सम्झो आहे ऐं लतीफ़ जे फ़िक्र ते अमल करण लाइ असीं अॻिते लतीफ़ साईं जी सालगिरह नए अंदाज़ सां प्रोग्राम कंदो आहे ऐं इन प्रोग्राम जा मां सम्झां थो सॼी सिंध जे तमामु सुञाण माण्हुनि वटि हिकिड़ा तमामु सुठा असरात जनम वठंदा ऐं माण्हुनि में उत्साह पैदा थींदो इंशाअल्लाह ताला आईंदा जेको प्रोग्राम लतीफ़ जे हवाले थींदो त उन में अवेंस हुजे तव्हांखे सोच टीवी जमशेद खे जमशेद जे सॼे सत खे सभिनी दोस्तनि खे असांजूं जेके से तमामु घणियूं भरपूर मुबारकूं हुजनि त उन्हनि हिकिड़ो भरपूर प्रोग्राम कयो आहे ऐं अॼु जेका दोस्त संगत ते आई आहे उहा हिकिड़े सिंध जे मज़लूम अवाम जो हमेशह सालनि खां वठी मज़लूम अवाम जो आवाज़ बणी रही आहे त उन्हनि जे आवाज़ जे लाइ मुंहिंजे दोस्तनि खे तव्हांखे सभिनी दोस्तनि खे इहा मुबारक आहे ऐं आईंदा इंशाअल्लाह ताला इन खां वधीक प्रोग्राम कामयाबु थींदा ऐं इन खां वधीक प्रोग्राम ऐं मां सम्झां थो जेको दोस्त न आयो आहे त उन दोस्त दिलि में इहो ज़रूरु अफ़सोस थियो हूंदो त हिन प्रोग्राम में सभिनी आहे त असांजी सिंध जे लतीफ़ जे हक़ीक़ी वारसनि में पंहिंजो नालो लिखायो आहे आख़िर में मां पंहिंजे लतीफ़ साईं खे हिन शइ सां अखियुनि की न कमायो जो रत न रुनाऊं पलाणी ते पिणीअ बीठे ॾिठऊं उन्हनि अखियुनि कजल लतीफ़ जे सालगिरह जे हवाले सां ख़ुशी थी आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नंढा नंढा प्रोग्राम कराईंदो थियो ऐं अॼु पाण ससूई जे लंघ ते ससूई जे जश्न ते ॾिठा हुआ उन्हनि जी तलाश में निकिती उन लंघ ते पाण बीठा आहियूं ऐं ससूईअ खे ससूई कंदड़ उन जी शनाख़ कंदड़ लतीफ़ जी सालगिरह जो 349 जो जनम ॾींहं खां मल्हायूं पिया ऐं उहो 8 ॾींहंनि जो सिलसिलो आहे त 19 तारीख़ खां वठी 26 तारीख़ ताईं सॼी सिंध में
में सिंध कल्चरल फोरम पंहिंजे सहकारी दोस्तनि सां सहकारी तंज़ीमुनि जे सहकार सां इहो सिलसिलो कंदासीं जंहिंमें आलम ॾाह बुज़ुर्ग लतीफ़ जी फ़िक्र रसूल कंदा ऐं असां चइनि सालनि में इहो नतीजो कढियो आहे त जंहिं लतीफ़ जी सालगिरह जे वास्ते केर बि को एक्टिव कोन हो त असां एक्टिव थियासीं उन खां पोइ अॼु सॼी सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻह ते थोरे पैमाने ते सही लतीफ़ जी सालगिरह जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे ऐं आउं पुरमेद आहियां सिंध जे मौजूदा शऊर मां सिंध जे मौजूदा सान्यावन दोस्तनि मां त लतीफ़ जे सालगिरह जो सिलसिलो अञा वधंदो ऐं असांजी इहा अपील आहे त लतीफ़ जी फ़िक्र खे फैलाइण जे लाइ असां पंहिंजे नियाणियुनि खे जॾहिं ॾाज में तमामु घणो कुझु ॾियूं था उन जॻह ते असां हिकिड़ो शाह जो रिसालो बि उनजे ॾाज में ज़रूरु ॾियूं त जीअं असां जीअं नियाणी जॾहिं पाण सां जो औलाद थिए त पंहिंजे औलाद खे ॿुधाए त हीउ लतीफ़ जो रिसालो आहे जंहिंमें असां इंसान जे समूरनि दाख़िली ऐं ख़ारिजी क़ौमी तौर समाजी मसइलनि जो हल समायल आहे त ईअं करण सां बि असां कामयाबु थींदासीं ऐं ॿियो त जेकॾहिं असां दोस्त को कही अचे थो परे खां त असीं हुन ते भले त महिमान नवाज़ी में 1000 रुपया ख़र्चु कयूं पर वेंदे महिल हुनखे हिकिड़ो लतीफ़ जो रिसालो तोहफ़े तो ॾेई छॾियूं इन सां बि असां लतीफ़ जो फ़िक्र फैलाए सघंदासीं ऐं असां पंहिंजे क़ौम मां पंहिंजे माण्हुनि मां 100 सैकड़ो पुरमेद आहियूं छाकाणि त असांजा जेका वॾा असांजे जेके सूंह आहे उहे उमेद जे घर में पैदा थिया उन करे असां माण्हुनि मां पुरमेद आहियूं त जेको लतीफ़ जो फ़िक्र आहे जेको फ़लसफ़ो आहे हिनखे माण्हू एक्सेप्ट कंदा उनखे पंहिंजो कंदा ऐं ससूअ वांगुरु जागे वञी पुनर खे पंहिंजी मंज़िल खे तलाश कंदा ऐं कामयाबु थींदा मौजूद सिंध कल्चरल फोरम ऐं अवामी प्रेस क्लब जे साथियुनि सान्यावंदनि शाइरनि सुगड़नि तकरीबनि जी ॻाल्हि ऐं हिननि जो लेक्चर मुतलिक़ असांजे सीनियर भिटाई जे पार्ट अंकल मती ऐं जेके सान्यावन दोस्त सभिनी ॿुधायो त सॼी क़ौम जी जेका आफ़ियत आहे सॼी क़ौम जेका भलाई आहे उहा भिटाई जे नज़रे में आहे भिटाई शाइरी में आहे भिटाई फ़लसफ़े में आहे हुनजो चवणो हो त भिटाई जो फ़लसफ़ो ऐं भिटाई जी शाइरी अगरि असीं यादि करियूं हीअं सां हंडायूं त ॾुखियो ॾींहुं करे कोन था ॾिसी सघूं भिटाई असांजो क़ौमी रहबर ऐं अॻवान आहे कैमरामैन जमशेद ज़ोरानी सोच टीवी मलिर कराची सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें. Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.